मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में आऊं आहियां अवां सां गॾु फाज़िल छन्ना। अॼु 15 अप्रैल 2018 आचर जो ॾींहुं आहे। अॼु जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं ऐं आर्टिकल साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। सभ खां पहिरीं अहम ख़बरुनि ते नज़र विझंदा था हलूं। कराचीअ मां असां वटि अहम ख़बर आहे त सिंध हुकूमत IBA ऐं सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास उस्तादनि खे मुस्तक़बिल करण वारो बिल सिंध रेगुलाइज़ेशन ऑफ टीचर्स अपॉइंटेड ऑन कॉन्ट्रैक्ट बेसिस बिल 2018 गवर्नर जे एतिराज़ खां पोइ जल्द ॿीहर पास कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। गवर्नर बिल खे सिंध असेंबलीअ ॾांहुं वापसि कंदे पंहिंजे मुशाहिदे में चयो हो त IBA टेस्ट उस्तादनि खे जंहिं मक़सद लाइ भर्ती कयो वियो हो उहो बरक़रार रखियो वञे। जिन यूनियन काउंसिलनि में उस्ताद मुक़ररु थिया उते ई रहणु घुरिजे। उन्हनि खे 3 या 5 सालनि खां पोइ बदिली थियणु घुरिजे। गवर्नर जे अहिड़े मुशाहिदे खां पोइ सुभाणे 16 अप्रैल ते थींदड़ सिंध काबीना जे इजलास में उन बिल में तब्दीलीअ बाबति ग़ौर वीचार थींदो ऐं उन बैदि फ़ौरी तौर बिल खे ॿीहर पास कराइण लाइ सिंध असेंबलीअ ॾांहुं मोकिलियो वेंदो। सिंध हुकूमत तरफ़ां न सिर्फ़ु NTS टेस्ट पास उस्तादनि खे पको करण जो बिल पर जल्द सिंध यूथ पॉलिसी, सिंध एग्रीकल्चर पॉलिसी 2018-2030 ईस्वीअ में सिंध स्पोर्ट्स ऑर्डिनेंस 1980 में तरमीम सां गॾु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी कैंपस शिकारपुर खे अपग्रेड करे हिकु मुकमल यूनिवर्सिटी बणाइण ऐं बेगम नसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी ठाहिण जो बिल बि पास कराइण जो फ़ैसिलो कयो आहे, जंहिंजी बि सुभाणे सिंध काबीना मां मंज़ूरी वरिती वेंदी। आर्मी चीफ चयो आहे त अमुन जी ख़्वाहिश खे कमज़ोर न सम्झियो वञे। दमिश्क ॼाणे थो त हू असांखे कॾहिं बि शिकिस्त नथो ॾेई सघे। कश्मीरियुनि जे हक़ ख़ुदि इरादियत जी सियासी ऐं इख़्लाक़ी हिमायत कयूं था। अहम सुर्ख़ी आहे त गुल मोहम्मद जखराणी चयो आहे त बदीन मूं लाइ नऊं आहे, को बि ग़लतफ़हमी में न रहे। मुंहिंजे हिते अचण ऐं ज़िम्मेवारी मिलण सां घणनि खे तकलीफ़ थी आहे, पर मूंखे कंहिंजो फ़िक्र न आहे। सूरत हाल जा ज़िम्मेवार उहे अॻुवान आहिनि। क़यादत उन्हनि मां ख़ुशि हुजे हा त मूंखे छो कोऑर्डिनेटर मुक़ररु करे हा। इम्पोर्ट थी न आयो आहियां। बदीन सां तमामु पुराणो वास्तो आहे। घणा त उन वक़्तु सियासत में बि न हुआ। कारकुन पाण खे हाणे निधण को न सम्झनि। बदीन में 6 अप्रैल ते पाणी पहुची वेंदो। हैदराबाद मां बि असां वटि अहम ख़बर आहे त क़ौमी अवामी तहरीक जे सदर JDA अॻवान अयाज़ लतीफ़ पलीजे सां कासमाबाद में संदुसि रिहाइशगाह ते
पीपल्स पार्टी वर्कर्स जे सरबराह सफ़दर अब्बासी मुलाक़ात करे GDA में शमूलियत जो ऐलान कयो आहे। मुलाक़ात खां पोइ अयाज़ लतीफ़ पलीजे ऐं सफ़दर अब्बासी मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त GDA सॼी सिंध में पंहिंजा उमेदवार बीहारण जो फ़ैसिलो कयो आहे। हर तक ते GDA जो उमेदवार चूंडुनि में हिसो वठंदो। GDA खे रजिस्टर्ड कराए रहिया आहियूं। कोशिश करे रहिया आहियूं त GDA हिकु ई निशान ते चूंडुनि में हिसो वठे। अयाज़ लतीफ़ अली जे ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे अवाम तरफ़ां सभिनी खे ॿुधाइण चाहियूं था त हाणे सिंधी सूफ़ी न थींदा। सिंध जा अरबे रुपया लुटे ॿाहिरीं मुल्कनि तोड़े सिंध में प्रोग्राम करे सिंध जे अवाम खे सूफ़ी सॾरायो पियो वञे। सिंधी नशे वारा ऐं पैसो लुटींदड़ सूफ़ी न पर शाह अब्दुल लतीफ़ सूफ़ी शाह इनायत सचल ऐं सामीअ जे पैगाम वारा सूफ़ी आहिनि। सिंध जे माण्हुनि जा अजाड आहे खेनि बेघर करे करप्शन ज़रिए अरबे रुपया लुटे ॿाहिरीं मुल्क में मुंतक़िल कया पिया वञनि। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे बि अपील कयां थो त सिंध जे करप्ट वज़ीरनि ऐं ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। PPA खे सिंध जे हक़नि जी का बि परवाह नाहे पर अनवर मजीद जे प्लाट जे गैस लाइ वावेला ज़रूरु कई वञे थी। नवाज़ शरीफ़ पंहिंजे 5 सालनि जे इक़्तिदारी दौर में सिंध खे नज़र अंदाज़ कयो। सिंध जो पाणी रोकियो वियो। सिंध जे वसीलनि ते सिंध जे मालिकी तस्लीम न कई वई। न ई वफ़ाक़ी इदारनि में सिंध जे माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं वयूं। एहतिसाब सभिनी लाइ हुअणु घुरिजे। जेकॾहिं सिंध में एहतिसाब न थियो त अहिड़े एहतिसाब ते सवाल ज़रूरु उथंदा। चीफ जस्टिस खे अपील करियां थो त सिंध में थींदड़ करप्शन जो नोटिस वठे। हिन चयो त असांखे हाणे माज़ीअ वारियूं निगरान हुकूमतूं न घुरिजनि। निगरान हुकूमत समूरियुनि सियासी पार्टियुनि सिविल सोसाइटी ऐं ॿियनि अहम धुरियुनि सां मुशावरत करण खां पोइ आंदी वञे। इलेक्शन कमीशन बि अहिड़ी हुजणु घुरिजे जेका शफ़ाफ़ चूंडूं कराए सघे। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स जे सरबराह सफ़दर अब्बासी चयो त जमहूरियत जो गोड़ मचंदो रहे थो त पर जमहूरियत किथे बि नज़र नथी अचे। छा जमहूरियत आसिफ अली ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ जो नालो आहे? जमहूरियत अहिड़ी हुजणु घुरिजे जंहिंमें अवाम जा मसइला हल थी सघनि। PP खे लेन देन जो नालो ॾिनो वियो आहे। PP वारा पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियुनि जे प्लेटफॉर्म तां चूंडुनि में हिसो वठनि था। चीफ जस्टिस खे अपील कयां थो त PP बाबति नाहिद ख़ान जी दरख़्वास्त ते PPA जे केस जो फ़ैसिलो करे ऐं पीपल्स पार्टी खे उन जे वर्करनि जे हवाले कयो वञे। हिन चयो त असां GDA में शमूलियत जो फ़ैसिलो कयो आहे। GDA PP खे ईंदड़ चूंडुनि में ॿुधाईंदी त चूंडूं छा थींदियूं आहिनि। चूंडुनि में लाड़काणे में PPA खे ख़बर पइजी वेंदी। हैदराबाद मां इहे असां वटि अहम ख़बर आहे त हुसड़ी थाणे जे हद ॻोठ मुराद कलेरीअ में 12 मार्च ते बारड़ी उज़मा कलेरीअ जो गलो कपियल लाश मिलियो हो। लाश मिलण खां अॻु बारड़ीअ जे पीउ मुमताज़ जी फरियाद ते हुसड़ी थाणे ते बारड़ीअ जे अगवा जो केस बि दाख़िल कयो वियो हो। गुज़िरियल महीने खां बारड़ीअ जो क़तल केस पुलिस लाइ मथे जो सूर बणियल रहियो। फॉरेंसिक रिपोर्ट मां बि बारड़ीअ जे क़तल जी ख़बर न पइजी सघी हुई। क़तल कयल बारड़ीअ जे वालिदैन माइटनि ऐं मुख़बरनि जी मदद सां पुलिस कातिलनि जी ॻोल्हा में हुई। DSP हुसड़ी दोस्त मोहम्मद मंगरियो जी अॻुवाणीअ में कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ ख़ासि टीम बि जोड़ी वई। काल ASP ज़ाहिद परवीन ॼामड़ो SP हेडक्वार्टर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त बारड़ी उज़मा कलेरीअ खे संदसि मामी शहरबानू ज़ाल ग़ुलाम हैदर क़तल करे लाश ज़मीन में पूरे छॾियो। पुलिस आॾो जवाबदार औरत एतिराफ़ कयो आहे त हिन भाणेजी खे पंहिंजे पुट ते तशदुद करण जे पलांद में क़तल कयो आहे, जंहिंजी निशानदहीअ ते क़तल में इस्तेमालु थियल तेज़ धारा औज़ार हथ करे वरितो आहे। जॾहिं त औरत खां वधीक जांच कई पई वञे। होॾां उज़मा कलेरीअ जे पीउ मुमताज़ कलेरी मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजी धीअ खे क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। धीअ जे क़तल केस में असांजी वारिस औरत शहरबानू गिरफ़्तार थी आहे। मूं कुझु अरसो अॻु गिरफ़्तार औरत जे पुटु
प्यारो ऐं संदसि पीउ ग़ुलाम हैदर खे घर में ग़ैर औरतूं वठी अचण ते चमा ठाही हुई। जंहिं बैदि संदन वारिस शहरबानो मुंहिंजे ॿारनि सां न ठहंदी हुई। जंहिं क़तल कयल धीअ खे अॻ में घुटो बि ॾिनो हो। हिन चयो त शक आहे त धीअ खे शहरबानो ई क़तल कयो आहे। जंहिं पाड़े जे कुझु औरतुनि खे ॿुधायो हो त मूंखां ग़लती थी आहे, हाणे आऊं छा करियां, आऊं त सॼी गुनहगार थी वई आहियां। औरत पलांत में धीअ खे क़तल कयो आहे। असांजो जहिड़ो घणो अरसो अॻु थियो हो, इहो अंदाज़ो न हो त हूअ धीअ खे बि क़तल कंदी। हिन चयो त असां गिरफ़्तार औरत जो नालो पुलिस खे ॾिनो हो। पुलिस पहिरीं गिरफ़्तार करे वरी छॾे ॾिनो हो। जंहिं बैदि खेसि गिरफ़्तार करे मीडिया आॾो पेश कयो आहे। पुलिस खां मुतालबो था कयूं त धीअ जे कातिलनि खे कैफ़ किरदार ताईं पहुचाए इंसाफ़ कयो वञे। हैदराबाद मां बसां वटि अहम ख़बर आहे त सिंध में क़तल वाक़िअनि ऐं ज़्यादती केसनि जी जांच में मदद कंदड़ फॉरेंसिक साइंस इदारे जे माहिरनि चयो आहे त सिंध पुलिस क़तल थियल माण्हुनि ऐं ज़्यादती जो निशानो बणियल मुतासिरनि जूं शाहिदियूं गॾु करण जी तरीक़ेकार खां वाक़ुफ़ न आहे। ॼाण न हुजण करे सिंध में 300 केसनि जी फॉरेंसिक रिपोर्ट मुतासिर थी चुकी आहे। सफ़ूरा वाक़े वक़्तु क़तल थियल माण्हुनि जे रत ऐं जिस्म जे टिश्यूज़ जा सैंपल प्लास्टिक जे थेलियुनि में रखिया विया, जंहिं सबबि DNA टेस्ट नतीजा न ॾेई सघी। अहिड़ो इज़हार हिन भिटाई नगर थाणे जे शहीद वाहिद बख़्श लिगारी ऑडिटोरियम हॉल में हैदराबाद जे समूरनि थाणनि जे DSPs, SHOs ऐं SIs खे फॉरेंसिक साइंस जी ॼाण ॾियण लाइ कोठायल सेमिनार में कयो। सेमिनार में फॉरेंसिक लैब जामशोरो जे इंचार्ज ऐं प्रोफेसर डॉक्टर हमायूं काज़ी ख़िताब कंदे चयो त फॉरेंसिक साइंस जी मदद सां ज़्यादती ऐं ज़ुल्म जे शिकार माण्हुनि खे इंसाफ़ मिले थो। DNA जे मदद सां पुलिस जवाबदारनि ताईं पहुचण में कामयाब थिए थी। सभ खां अॻु क़तल थियल शख़्स जे नूंहं जा सैंपल वरिता वञनि। क़तल वक़्तु हर मर्द औरत ऐं ॿार नूंहं सां ई ज़ोर लॻाईंदो आहे। उन नूंहं जी मदद सां DNA ज़रिए जवाबदारनि जो आसानीअ सां पतो लॻाए सघिजे थो। क़तल वाक़िअनि ऐं ज़्यादतीअ जे शिकार माण्हुनि बाबति रत जा जुज़ा वठण लाइ बेड शीट, कपड़ा, सिगरेट, ख़ाली बोतलूं, नशिया आवर गोरनि जा ख़ाली पॉकेट, रत जा निशान ऐं मर्द जे तुख़म वारियूं शाहिदियूं महफ़ूज़ कजनि। उहे कपड़ा ऐं शीट सुकाए पोइ लैब ताईं पहुचाया वञनि। अॻु में कमरे जो तफ़सीली जाइज़ो वठणु घुर्जे। जुज़ा ऐं टिश्यू जमा करण वक़्तु ॻाल्हाइण ऐं खंघण न घुर्जे। हिन वधीक चयो त शाहिदियुनि लाइ आम दवाउनि जी ख़ाली बोतलनि ऐं प्लास्टिक जे थेलियुनि जो इस्तेमालु न कयो वञे। इहे मख़सूस ठहियल ट्यूब में विझी सील कया वञनि, जंहिंसां टेस्ट रिज़ल्ट मुतासिर न थींदी। हथनि ते ग्लव्स पाइण घुर्जनि। ॻोरारी औरत जा जुज़ा वठणु वॾो ॾुखियो कमु आहे, जंहिंमें केरु बि हथु न विझंदो आहे। आगा खान इस्पताल खां सवाइ को ॿियो इदारो टेस्ट नथो वठे। उन टेस्ट लाइ ॿार पैदा थियण वारे हंध जे जुज़नि जा नमूना वरिता वेंदा आहिनि। पुराणी लाश जी DNA लाइ लाश जे जिस्म जे पहाड़ वारा वार ऐं 6 नोह ऐं ॾंद कढी टेस्ट वरिती वेंदी आहे। सड़ियल लाश जे सुञाणप लाइ कॉलर बोन जी मदद वठंदा आहियूं। जुज़ा महारत सां वरिता वेंदा आहिनि, जंहिंसां माण्हुनि खे इंसाफ़ मिली सघंदो। कोशिशि कजे त मज़लूम जो साथ ॾियणु घुर्जे। फॉरेंसिक साइंस में DNA टेस्ट जे माहिर डॉक्टर फरज़ाना चयो त लाश जा जुज़ा वठण वक़्तु रत खां ॿी का बि शइ ऐं टिश्यू फ्रीज़ न करणु घुर्जनि। असां सफ़ूरा वाक़े बैदि वरितल रत जा नमूना प्लास्टिक जे थेलियुनि में रखिया, जेके लेबॉर्ट्री पहुचण ताईं फंजाई वायरस जे ज़िद में अची विया। DNA टेस्ट करण वक़्तु तकलीफ़ मां गुज़रणो पियो। फॉरेंसिक लैब में
300 क़तल ऐं ज़ियादतियुनि जा केस आया आहिनि, पर पुलिस अमलदारनि जी कोताहियनि सबबि DNA ताईं न पहुची सघिया आहियूं। बदीन मां बसां वटि अहम ख़बर आहे त सिंध जे नाले वारे मज़ाहमती शाइर हाफ़िज़ मोहम्मद निज़ामाणी चयो आहे त सिंध में ॾाह सॾाईंदड़नि जो को बि ॾुकार न आहे, पर हिन महिल ताईं का बि तब्दीली ॾिसण में नथी अचे, जंहिंजो मक़सदु आहे त असां में माण्हुनि खे सुञाणण वारी हिस न रही आहे। बदीन प्रेस क्लब हाल में शमशेर हैदरी एकेडमी पारां प्रेस क्लब जे सहकार सां नामियारे लेखिक सियासी समाजी रहनुमा हाशिम ख़ादिम टालपुर जे किताब प्रिय बाखूं कढियूं जी मुहूर्ती तक़रीब में महिमान ख़ासि जी हैसियत में ॻाल्हाईंदे हाफ़िज़ मोहम्मद निज़ामाणी चयो त मुल्क में जनरल ज़ियाउ जहिड़नि आमरनि सां गॾु पाण खे जमहूरियत पसंदि ऐं टीह दुनिया जो अॻुवान सॾाईंदड़ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जहिड़ा लीडर बि शाइरनि ऐं अदीबनि खां डिॼंदा हुआ। हिन पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद कंदे चयो त हिन बदीन जे अवाम पारां ईंदड़ इलेक्शन में करप्ट चोर धाड़ेल वोट न ॾियण वारे मज़ाहमत खे रोकण लाइ जेकबाबाद खां माण्हू इम्पोर्ट करे आंदो आहे, पर खेनि बदीन जे माण्हुनि जे मिज़ाज जी ख़बर नाहे। हिन चयो त सिंध में त क़ौम परस्त पलीजनि जे सियासत जी ख़बर नथी पए, नंढे पलीजे वॾे पलीजे खां पोइ हाणे वरी ससुई पई अदीअ खे अजरकूं ओढाए। हिन चयो त असांजो नौजवान नसल तबाह थी वियो आहे, तंहिं करे असांखे घुर्जे त असांखे पंहिंजे ईंदड़ नसलुनि खे तबाहीअ खां बचाइण सच चवणु ऐं लिखणो पवंदो। उन मौक़े ते लेखक हफ़ीज़ कुंभर ॻाल्हाईंदे चयो त दुनिया में हिन वक़्तु किताबनि जी छपाईअ जो बहिरान आहे। दुनिया में वॾा वॾा रिसाला बंदि थी रहिया आहिनि। अहिड़े दौर में बदीन जहिड़े इलाइक़े मां किताब छपजणु वॾी ॻाल्हि आहे, छाकाणि त समाज में ज़हनी ऐं फ़िक्री तरक़ीअ जो दारो मदार किताब ते आहे। जनरल ज़िया जे दौर खां किताब जो दौरु ख़तमु थी वियो आहे। असां वटि इल्मी ॾुकार आहे, स्कूलनि में लाइब्रेरियूं न आहिनि। असांखे माण्हुनि मां इंसान थियण लाइ किताब सां दिलि लॻाइणी पवंदी। हिन चयो त ख़ादिम टालपुर जे किताब में हिकु ई वक़्तु सियासत आहे, फ़लसफ़ो आहे, जंहिंजो आदर भाव करणु घुरिजे। इहो किताब स्कूलनि ऐं कॉलेजनि में पढ़ाइणु घुरिजे। सरहंदीअ वारनि खे घुरिजे त किताब ख़रीद करे लाइब्रेरियुनि जे अतियो तौरु फ़राहम कनि। उन मौक़े ते कामरेड जमू नोहाणी चयो त ख़ादिम टालपुर असांखे झर झंग जाॻणु सेखारियो। ख़ादिम जे किताब मां घणो कुझु सिखजी सघिजे थो। हिन चयो त सिंध में सूरत हाल ख़राबु आहे, हिकु कारी राति आहे जेका ख़तमु थियण जो नालो ई नथी वठे, पर असांखे पंहिंजा हक़ वठणा पवंदा। हिन चयो त सिंध में ख़राबु माहौल जा कंहिं क़दुरु असां बि ज़िम्मेवार आहियूं। असांखे पाण खे तब्दील थियणो पवंदो। उन मौक़े ते प्रोफेसर तुफ़ैल अहमद चांडियो ख़ादिम टालपुर जो किताब बदीन जे शऊर ऐं सग जे नुमाइंदगी करे थो। संदुसि किताब घण पासाऊं आहे। हिन चयो त दुनिया ॾांहुं महिनत करे निजात ॾियारी। ख़ादिम पंहिंजे किताब में कोशिशि कई त कड़ियुनि खे जोड़िजे। संदुसि किताब पढ़ण सां उत्साह पैदा थिए थो। ख़ादिम पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे। असांखे पंहिंजे मिटी ऐं माण्हुनि खे बचाइणो आहे। मीर हसन आरिसर चयो त ख़ादिम टालपुर पंहिंजी किताब सादी ज़बान मां साइंस फ़लसफ़े खे सम्झाइण जी कोशिशि करे तब्दीली आणण जी कोशिशि कई आहे। हिन चयो त हिन वक़्तु सिंध ते वॾेरनि जो घेरो आहे। ख़ादिम टालपुर पंहिंजे किताब ज़रिए तब्दीलीअ जो ॿिज छटण जी कोशिशि कई आहे। ख़ादिम जे किताब जे लेखक हाशिम ख़ादिम टालपुर चयो त चंगेज़ ख़ान पंहिंजे जंगजू मुहिम दौरान दुनिया में दरसगाहूं ऐं लाइब्रेरियूं तबाह कयूं। हिन वक़्तु बि असां इल्म खां परे बीठल आहियूं। जहालत जी यलकार आहे। स्कूलनि में उस्तादनि खे इल्म सां चाह न आहे। हिन चयो त पंहिंजे किताब जे ज़रिए हिन सम्झाइण जी कोशिशि कई आहे दुनिया में अकुल कीअं आयो। तक़रीब खे बदीन प्रेस क्लब जे सदर तनवीर आराई, फैज़ उडेजो, गुल मोहम्मद खत्री, प्रीत पाल सोडो, अल्लाह बचायो जमाली, काशिफ लाखो पुण ख़िताब कयो। जॾहिं त तक़रीब दौरान अवामी शाइरनि फ़नकार रोशन मल्हा, ग़ुलाम हसनैन, ख्वाजा मुजाहिद, ख्वाजा अली आजिज़ तरन्नुम में शाइरी ॿुधाए दाद हासिल कयो। अहम ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे चीफ जस्टिस साकिब निसार लाड़काणे में क़तल थींदड़ फ़नकार समीना सिंधूअ जे क़तल जो नोटिस वरितो आहे। चीफ जस्टिस साकिब निसार IG सिंध खे हुकुम कयो आहे त क़तल वाक़े जे 24 कलाकनि अंदरि रिपोर्ट पेश कई वञे। यादि रहे त
3 ॾींहं अॻु फ़नकार समीन सिंधूअ खे लाड़काणे भरिसां ॻोठ कंगा में तोहरनि जे तक़रीब दौरान हिकु जवाबदार गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो। सिंध जो घरू सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल, SSP लाड़काणो तनवीर हुसैन तुनियो ऐं ॿियनि अमलदारनि सां गॾिजी 3 ॾींहं अॻु तोहरनि जे तक़रीब में राग रंग जी महफ़िल दौरान गोली लॻण सबबि क़तल थी वियल फ़नकार समीन सिंधूअ जे वारसनि वटि पहुतो, जिते हिन फ़नकार जे मुड़ुस आशिक़ समूह ऐं ॿियनि वारसनि सां तज़ियत कंदे दुआ घुरी ऐं वारसनि खां मुआमले बाबति तफ़सील घुरिया। सोहेल अनवर सियाल समीन सिंधूअ जे मुड़ुस खे ख़ातिरी कराई त खेसि हर सूरत में इंसाफ़ फ़राहम कयो वेंदो। उन मौक़े ते मीडिया सां ग़ैर रिस्मी ॻाल्हि ॿोल कंदे हिन चयो त वाक़े में मुलवस मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़े में मुलवस मुख्य जवाबदार जी तस्वीर मूं वटि पहुती, जंहिंखां बाद जवाबदार खे 2 कलाकनि जे अंदरि गिरफ़्तार कयो वियो। मूंखे मिलियल जवाबदार जा फुटेज SSP लाड़काणो मोकिलिया, जेके मूं मीडिया जे दोस्तनि ॾांहुं शेयर कया ऐं नशर पूर्ण थिया। हिन चयो त बेगुनाह क़तल थी वियल समीना सिंधूअ जे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम करण लाइ असां कंहिं बि हद ताईं वेंदासीं ऐं कोशिशि कई वेंदी त मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश न अचनि। हिन वधीक चयो त कंहिं बि क़िस्म जी राॼणी जी ज़रूरत नाहे, क़ातिलनि खे सज़ा मिलणु घुरिजे। SSP लाड़काणो पाण उन केस जी इंक्वायरीअ खे ॾिसी रहियो आहे। असां केस खे एतिरो मज़बूत करणु चाहियूं था जो जेकॾहिं मालिक चाहिनि त बि केस वापसि न वठी सघनि। SHO जूण जो लॻाइण जो मक़सदु इहो न आहे ज़ात जे करे केस कमज़ोर कंदो, कानून सभु लाइ बराबरि आहे। हिन हिकु सवाल जे जवाब में चयो त मीडिया ते SHA जी ग़फ़लत जूं ख़बरूं हलायूं वयूं, जंहिं करे केस हटायो वियो। हाणे वरी मालिक पाण ई चवनि था त SHO खे वापसि रखो। उन मौक़े ते सोहेल अनवर सियाल समीन जे मुड़ुस खे 1 लख रुपया इमदाद तौरु ॾिना, जॾहिं त फ़नकार आशिक़ निज़ामानी, जावेद बिरोही समेत ॿिया पिणु मौजूदु हुआ। लाड़काणे में क़तल थींदड़ फ़नकार समीन सिंधूअ जे तॾहिं ते सिंध यूनाइटेड पार्टीअ जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी सैयद ज़ैन शाह पहुची संदसि वारसनि सां तज़ियत जो इज़हार कयो। उन मौक़े ते हिन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा फ़नकार बि ग़ैर महफ़ूज़ बणियल आहिनि। क़ातिल केॾा बि सघारा हुजनि, उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे। हीअ अफ़सोसनाक ऐं ॾुखाईंदड़ वाक़ियो सिंध जे फ़नकारनि में ग़ैर यकीनी फ़िज़ा खे परवान करे रहियो आहे। SUP समीन सिंधूअ जी हिमायत में हर अमल में गॾु आहे ऐं असांजो मुतालबो आहे त क़ानून जे मुताबिक़ क़ातिलनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं कंहिं बि सूरत में अमीर ऐं ग़रीब जो ॿिटे मयार वारो कानून न हुजणु घुरिजे। उन मौक़े ते SUP अॻवान रोशन कलोड़ो, महमूद भुट्टो, मंज़ूर शेख, अहमद अली तुनियो, अब्दुल करीम चांडियो, रुस्तम गाद, आफ्ताब भुट्टो, काज़ी हामिद ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। लाड़काणे में शादी काज में राग ॻाईंदे क़तल थियल मक़ामी फ़नकार समीन सिंधूअ जे क़तल वाक़े ख़िलाफ़ संदसि वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में फ़नकारनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि एहतजाज जारी रखियो। उन ॾिस में मीरपुर ख़ास में भिटाई आर्ट्स काउंसिल, सिंध आर्ट्स काउंसिल, सिविल सोसाइटी, सिंधी अदबी संगत जे नुमाइंदनि मोहम्मद बचल वसाण, डॉक्टर अली रज़ा लिग़ारी, पारूमल प्रेमी, सिद्दीक़ सोलंगी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मुज़ाहिरो कयो वियो। हिननि वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फ़नकार जे ख़ानदान जे माली मदद करे खेनि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। बदीन में लाड़ सक़ाफ़ती आर्ट काउंसिल पारां फ़नकारनि ऐं शाइरनि हैदर वहंदाणी, अकबर शाह, हमीद हैदरी, प्रेमी प्यासी, सतार जोखियो ऐं अब्दुल मजीद मलाह जी अॻवानीअ में बदीन प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। गुडूअ में आल सिंध संगीतकार एसोसिएशन तरफ़ां रफ़ीक अहमद शेख, बलोच लोक फ़नकार ताज बुलेदी, ग़ुलाम हैदर, हुसैन बख्श, मोहम्मद हनीफ़ शेख, समाजी अॻवान निहाल दीन ऐं ॿियनि तज़ियती मेड़ाको कोठाए समीन सिंधूअ जे ईसाल सवाब लाइ दुआ घुरी, जॾहिं त दौलतपुर सफ़न ऐं शाहपुर जहानिया जे ड्रामा आर्ट सर्कल ऐं फ़नकार एसोसिएशन मसूद जोखियो, फ़कीर ख़ादिम हुसैन कलोड़ो, ग़ुलाम अली
बगो, गुलाम कादिर भुट्टो, गुलहसन समूह, बशीर सोलंकी, लियाकत मला, सत्तार सुमरो, सोहराब सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। होॾां खेड़ा में सुगड़नि, शाइरनि, फनकारनि ऐं समाजी अॻुवाणनि सुगड़ हुज़ूर बख़्श नारे जो, हुसैन बख़्श मेणो, फनकार आशिक हुसैन जोगी, साजन सिंधी, कमरुद्दीन नारे जो, अली हसन सनाउल्ला ऐं ॿियनि एहतियाती मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कंदे कातिलनि खे फांसीअ ते चाढ़ण जी घुर कई। टंडो मोहम्मद ख़ान मां बि असां वटि ख़बर आहे त टंडो मोहम्मद ख़ान मां खंबे गुम कयल जिसाफ़ बशीर कुरैशी ग्रुप जे ज़िले सदर सूफ़ी हामिद जी आज़ादीअ लाइ मुज़ाहिरा कया विया। टंडो मोहम्मद ख़ान में वारसनि ऐं क़ौम परस्त पार्टियुनि जिसाफ़ ज़िले सदर सूफ़ी हामिद जे पीउ क़ौमी फ़नकार बीजल सिंधी ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में 3 ॾींहं बि म्यूनिसिपल कमेटी अॻियां बुख हड़ताल जारी रखी। उन मौक़े ते बीजल सिंधी चयो त पुट जी गुमशुदगीअ खे 26 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर संदसि को बि ॾस पतो न पियो आहे। ख़बर नाहे त हू हयाती बि आहे या खेसि क़तल कयो वियो आहे। पुट जी गुमशुदगीअ सबबि भाती तमामु घणो परेशान आहिनि। हिननि चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त संदसि पुट खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ नवाब शाह में जसकम ज़िले सदर अली रज़ा ख़ासकेली, जिसाफ़ जे नासिर हुसैन शाह, फ़कीर राशिद चांडियो, मुनीर अबड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब ॿाहिरां मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि चयो त सिंध में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ ऑपरेशन हुक्मराननि जी कमज़ोरी ऐं नाअहली आहे। हिननि आलमी इदारनि खे अपील कई त सूफ़ी हामिद खे बाज़ियाब कराए इंसानी हक़नि जी भंजकिड़ियुनि जो नोटिस वरितो वञे। उन मौक़े ते असद भुट्टो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कराची मां बि असां वटि ख़बर आहे त सिंध जी सकाफ़त, सियाहत ऐं नवादरात वारे खाते पारां कोठायल 2 ॾींहनि वारे आलमी कॉन्फ्रेंस पुॼाणी ते पहुती। कॉन्फ्रेंस में स्कॉलर्स, मुहक़िक़नि ऐं आलिमनि मुतफ़िक़ तौरु तजवीज़ूं पेश कयूं आहिनि त इंतिहा पसंदीअ वारनि नज़रियनि ऐं सोचनि ख़िलाफ़ हर सतह ते सूफ़ी फ़िक्र खे हथी वठाई वञे। सिंध जे सूफ़ी फ़िक्र ऐं क़ौमी वरसे खे यूनिसेको जे आलमी वरसे में शामिल करण लाइ लाॻापियल खातनि खे तहरुक वठणु घुर्जे। सूफ़ी अज़म जो तहक़ीक़ी तरीक़े सां मुतालो कयो वञे। कल्चरल हेरिटेज ते तहक़ीक़ कंदड़ शागिर्दनि ऐं उस्तादनि जी माली मदद लाइ एंडोमेंट फंड क़ाइमु कयो वञे। इंतिहा पसंदीअ वारी सोच खे ख़तमु करण लाइ सूफ़ी फ़िक्र ते रेगुलर सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसूं कोठायूं वञनि। सूफ़ी फ़िक्र खे हथी वठाइण लाइ सूफ़ी म्यूज़ियम ठाहिया वञनि। सूफ़ी फ़िक्र खे मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती इज़हारी तरीक़नि जहिड़ोक मौसीक़ी, ड्रामे, थिएटर ऐं फिल्मनि ज़रिए आम कयो वञे। सूफ़ी अज़म ते तहक़ीक़ कंदड़ रिसर्चरनि लाइ सूफ़ी फ़िक्रनि जी ॼाण ऐं आर्काइव्स खे डिजिटलाइज़ कंदे वेबसाइट्स ठाहियूं वञनि। सूफ़ी फ़िक्र खे हर सतह जी तइलीमी निसाब में शामिल कयो वञे ऐं दहशतगर्दीअ जे ख़ात्मे वारी पॉलिसियुनि में क़ौमी सतह ते सूफ़ी अज़म जे हम आहंगी ऐं अमुन ऐं मुहबत जे फ़िक्र खे शामिल कयो वञे। चौथी आलमी सूफ़ी कॉन्फ्रेंस जे ॿिए ॾिहाड़े ॾेही ऐं परॾेही स्कॉलरनि प्रोफेसर नरजिस मुर्तज़ा, डॉक्टर सरफराज ख़ान, डॉक्टर होमेर नाज़, प्रोफेसर अमजद अली, मोहम्मद इब्राहिम ज़हूर, ताइवानी स्कॉलर पी लिंग हुआंग ऐं सहर गुल मकाला पेश कया। जॾहिं त स्कॉलरनि पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे सूफ़ी हेरिटेज ते बि पंहिंजा पेपर पढ़िया, जंहिंमें बलूचिस्तान मां आयल डॉक्टर अब्दुर्रहमान काकड़, लाड़काने मां आयल डॉक्टर सागर अबड़ो, इस्लामाबाद मां आयल सीरत गोहर, सरगोधा मां आयल डॉक्टर फौजिया असलम ऐं कराची यूनिवर्सिटीअ जे प्रोफेसर शेर मेहराणे पंहिंजा तहक़ीक़ी मकाला पेश कया। सूफ़ी फ़िक्र ऐं तारीख़ नवीसीअ जे बारे में वेहक दौरान इस्लामाबाद खां आयल मोहम्मद तनवीर जमाल, अदीला गज़नफर, लाहौर खां आयल डॉक्टर इक़बाल भुट्टा ऐं गुजरात मां आयल डॉक्टर ख़िज़र नौशाही मुस्लिम सूफ़ी अज़म जे मुख़्तलिफ़ रुखनि ते रोशनी विधी। हिकिड़ी वेहक सूफ़ी अज़म ऐं इंतिहा
पसंदाणनि नज़रियनि बाबति थी, जंहिंमें डॉक्टर अली जामशोर जे डॉक्टर सजाद अबड़ो, तुर्कीअ जे डॉक्टर सारोस मुक गोल्ड्रिक, स्विट्जरलैंड जे डॉक्टर ड्योरोकार ड्रियालो ऐं फ्रांस जे मुहक़िक़ डॉक्टर अब्दुल कादिर पंहिंजा मकाला पेश कया। अहम सुर्ख़ी आहे त ॾहरकी में ज़मीन जे तकरार तां नौजवान अगवा, एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठ हाफ़िज़ सुलेमान डहर में ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां हलंदड़ तकरार ॿीहर शुरू थियो। हिकु धुर आफ़ताब शाह जे घर ते काह करे औरत ते तशदुद कयो, संदसि भाउ अगवा कयो वियो। इल्ज़ाम हेठि आयल धुर थाणे जो घेराव कयो, पुलिस जो मुतासिरनि जो केस दाख़िल करण खां इनकार। शबीर शाह ऐं ॿियनि जो ज़मीन ते कब्ज़ो आहे, भाउ खे बाज़ियाब कराए कब्ज़ो ख़तमु करायो वञे, मुतासिरनि जो मुज़ाहिरो ऐं उन में मुतालबो। ॿी अहम सुर्ख़ी आहे त वाकराणी भरिसां ॿिनि धुरियुनि में झेड़ो, फायरिंग में 4 औरतूं ज़ख़्मी। ॻोठ रावत अबड़ो में पुराणी तकरार तां पीर बख़्श ऐं न्याज़ अबड़ो में झेड़ो थी पियो। अहम सुर्ख़ी आहे त भान में दुकानदार 3 ॿारनि खे ॿधी थाणे ते वठी आयो, चोरीअ जो इल्ज़ाम। इब्राहिम शोरो 6 खां 7 सालनि जे ॼमार जे ॿारनि ते ₹1 चोरीअ जो इल्ज़ाम मड़े छॾियो। पुलिस वापारीअ खां फरियाद न वरितो। लावारस ॿारनि खे एधी जोही हवाले कयो वियो। अहम सुर्ख़ी आहे त पीपी क़यादत ऐं महर हिक ॿिए ख़िलाफ़ नफ़सियाती जंग में रुधल। पीपी क़यादत महर ते नफ़सियाती प्रेशर वधाइण लाइ लुंड ऐं बारी पिताफ़ीअ खे बार बार मुलाक़ात लाइ घुराए थी। अली गौहर महर बि पार्टी क़यादत खे पंहिंजी अहमियत ॾेखारण लाइ सियासी सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त नवाब शाह में मामे गोली हणी भाणिज खे क़तल करे छॾियो। चको बारिसा रोड में 18 वरें जे अल्लाह बख़्श लंजवाणीअ खे क़तल कयो वियो। अल्लाह बख़्श खे मामे मंठार क़तल कयो, वारिस कारण न पिया ॿुधाइनि। जोईअ में नौजवान जो पंखे में टंगियल लाश हथ। नई कॉलोनी वासी 27 वरनि जे नौजवान जो लाश लाइ पोस्टमार्टम करायो वियो। लाश वारसनि हवाले। पुट 2 शादियूं कयूं हुयूं, हिन ख़ुदकुशी करे छॾी आहे पीउ जो मौक़िफ़। ठठो में बेकारा इल्ज़ाम में औरत मुड़ुस ऐं भाउ हथां घुटा ॾेई क़तल। ॻोठ खमीसो जाखरो में ग़ुलाम रसूल साले मोहम्मद सां गॾिजी रज़ीअ खे क़तल कयो। अहम सुर्ख़ी आहे त पिरियालो भरिसां मुबैना मुक़ाबले में इनाम रखियल धाड़ेल मारिजी वियो। अलरा जागीर बचा बंद वटि 10 लख इनाम रखियल धाड़ेल मिठू माछी मारिजी वियो। मोरो मां पासाउंड अहम सुर्ख़ी आहे त मोरो में कर्ज़ एवज़ ज़ंजीर हणी ॿधल पोरित बाज़ियाब 2 ॼणा गिरफ़्तार। एएसपी साकिब रशीद एसएचओ दर्स सां गॾिजी ॻोठ सरदार लुंड ते छापो हयो। पोरित बहादुर ख़ासकेली बाज़ियाब पुलिस जवाबदार ऐं उमर लुंड गिरफ़्तार करे वरितो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयमि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में हाणे अवां जे समातुनि जे नज़र कंदा था हलूं। अॼु जो अहम चूंड कालम। अॼु जो अहम चूंड कालम तहरीर कयो आहे मोहम्मद अली शाह। उनवान आहे 80 माण्हू दरिया जे पछाड़ जा। मोहम्मद अली शाह पंहिंजे कालम में लिखे थो त पाणीअ जी विर्छ जे हवाले सां वफ़ाक़ ऐं पंजाब जी सिंध सां नाइंसाफ़ी छोट चढ़ी वई आहे। पाणीअ जी हथरादू खोट पैदा करे सिंध खे बड़भांग कयो पियो वञे। हिन वक़्तु पाणीअ जी खोट सबबि सिंध जा बैराज, कैनाल ऐं वाह मुकमल सुकल नज़र अची रहिया आहिनि, जंहिं करे फ़सुलनि ऐं ज़रात खे वॾो नुक़सानु पहुचण जो ख़तरो वधी वियो आहे। हूअं त समूरी सिंध करबला बणियल आहे, पर सिंध जी पूछड़ी ऐं डेल्टा वारो इलाइक़ो उन्हनि नुक़साननि खे तमामु घणो भोॻे रहियो आहे ऐं डेल्टा जा माण्हू पाणीअ जे फुड़े फुड़े लाइ तरसी रहिया आहिनि। जेकॾहिं पंजाब उन तरीक़े सां पंहिंजी होड़ ते क़ाइमु रहियो त सिंध जी पूछड़ जे इलाइक़नि ऐं उते आबाद माण्हुनि खे समुंड जल्द गिड़काए वेंदो। सिंध ऐं उन जी डेल्टा जी तबाह थींदड़ सूरत हाल ऐं सिंध में पाणीअ जी शदीद खोट बरक़रार हूंदे बि अरसा
पंजाब जा ॿई लिंक केनाल ॿीहर खोले छॾिया आहिनि। इहा पिणु हक़ीक़त आहे त अरसा में सिंध जे मेंबर जी हिकु बि न ॿुधी वई ऐं उन जे एहतिजाज खे बि नज़रअंदाज़ करे चश्मा जहलम लिंक केनाल खे खोले 3000 क्यूसेक पाणीअ जी फ़राहमी शुरू कई वई आहे। उन जो मतिलबु इहो थियो त सिंध सां इहा नाइंसाफ़ी पंजाब जे दबाव जे करे कई वई आहे। हाणे उन ॻाल्हि जो ख़दशो आहे त ख़रीफ़ में सिंध जे पाणीअ जी खोट अञा वधीक थी वेंदी। 41,100 क्यूसेक सिंध जे पाणीअ जो हिसो हुअण बावजूदि सिंध खे घुर्ज खां घटि पाणी फ़राहम कयो पियो वञे। वफ़ाक़ ऐं पंजाब जी सिंध सां पाणीअ जे विर्छ में नाइंसाफ़ियनि जी हिकु डिघी तारीख़ आहे ऐं सदाईं पंजाब पाणीअ जी खोट जे ओट में सिंध जे हिसे जो पाणी चोरी करण खे पंहिंजो हक़ थो सम्झे। उनखां सवाइ वफ़ाक़ ऐं पंजाब सिंधूअ जे डेल्टा खे ॼण मुल्क जो हिसो ई न सम्झियो आहे। ऐं सम्झां थो त वफ़ाक़ हथ वठी डेल्टा खे तबाह करे रहियो आहे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां हुकूमत आपाशी माहिरनि, माहौलियाती माहिरनि ऐं सिविल सोसाइटीअ जे विच में इहो बहस हलंदड़ आहे त इंडस डेल्टा खे कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि सिंधू दरिया जे केतिरे पाणीअ जी घुर्ज आहे। माहौलियात ते कमु कंदड़ आलमी तंज़ीम IUCN जो चवणु आहे त तमर ऐं सामूंडी चाड़ खे रोकण लाइ 27 मिलियन एकड़ फुट पाणीअ जी घुर्ज आहे ऐं मुहाणनि ते कमु कंदड़ तंज़ीम पाकिस्तान फिशर फोक फोरम हमेशह मुतालबो कंदी रही आहे त डेल्टा ऐं उते आबाद माण्हुनि जी हयातियुनि खे बचाइण लाइ सालियानो 35 मिलियन एकड़ फुट पाणीअ जी ज़रूरत आहे। जॾहिं त 1991 ईस्वीअ वारे पाणी ठाह मूजिबि कोटड़ी डाउन स्ट्रीम में घटि 10 मिलियन एकड़ फुट पाणी छॾिणो आहे, पर उन ते बि अॼु ॾींहं ताईं अमल न थी सघियो आहे। ऐं सम्झां थो त इंडस डेल्टा खे बचाइण ऐं उनखे बहाल करण लाइ केतिरे पाणीअ जी घुर्ज आहे उहो तइ करण खां अॻु अचो त जाइज़ो वठूं त डेल्टा कीअं ठहंदा आहिनि ऐं उन्हनि खे ज़िंदा रखण जो अमल कहिड़ो हूंदो आहे। अव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त इंडस डेल्टा जे ठहण ऐं उनखे इंसानी हथ चुराण सां कहिड़े नमूने तबाह कयो वियो आहे। अचो त उनजो जाइज़ो वठूं। सिंधू डेल्टा सिंधू दरिया जे एनाटॉमीअ जो हिकु अहम हिसो आहे जंहिंखे सिंधू दरिया पंहिंजे शाहूकार ऐं ज़रख़ेज़ सिलट ऐं मिटीअ सां तख़लीक़ कयो आहे। माज़ीअ में सिंधू दरिया हर साल 180 मिलियन एकड़ फुट पाणीअ सां गॾु 400 मिलियन टन ज़रख़ेज़ सिलट वारी ऐं मिटी आणे दरिया जे पछाड़ में समुंड में उछलींदो समुंड खे केटी बंदर खां 100 मील परे धिकींदो रहियो हो। सिंधूअ जो पछाड़ वारो डेल्टाई इलाइक़ो 17 खारियुनि ते ॿधल हथ वारी वञणी जे शिकिल जहिड़ो सिंध जो हिकु वसी इलाइक़ो आहे जंहिंजी पखेड़ कराचीअ खां ऋण कच्छ ताईं 52,800 चौरस किलोमीटर आहे। दुनिया जो इहो 7 वॾे में वॾो डेल्टा आहे जंहिंखे ठहण में लखें साल लॻा। असीं माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा। दरिया जो मिठो पाणी समुंड जे पाणीअ खे पोइते धिके थो, समुंड खे धरतीअ ॾांहुं वधण खां रोके थो ऐं तमर जा ॿेला उपाए थो जेके सामूंडी पटीअ जे मैदानी इलाइक़नि जे लोढ़े वांगुरु हिफ़ाज़त कनि था ऐं सामूंडी वीरनि खे शह ॾियनि था। दरिया जे पुछड़ीअ ताईं मिठो पाणी न पहुचण करे समुंड साहिली पटीअ वारनि मैदानी इलाइक़नि ते चढ़ी रहियो आहे जंहिं करे तिमर जे ॿेलनि वारी एराज़ी घटिजी रही आहे। उन सां सामूंडी भेड़नि पाईंदड़ में तेज़ी अची रही आहे ऐं किनारे जा वधि खां वधि इलाइक़ा खारा नमकीन थी रहिया आहिनि। उन जो नतीजो इहो निकितो आहे जो ज़िले ठठे सुजावल ऐं बदीन जा वसी ज़रख़ेज़ इलाइक़ा सामूंडी पाणीअ हेठि अची खारा थी विया आहिनि। इहो तारीख़ी सच आहे त सिंधू दरिया जे पछाड़ में इंडस डेल्टा वारे इलाइक़े जो माहौलियाती निज़ाम 1947 ईस्वीअ खां घणो अॻु उन वक़्तु तबाह थियणु शुरू थियो हो जॾहिं खां सिंधूअ जे पाणीअ खे ज़रात लाइ इस्तेमालु करण वारनि वॾनि मनसूबनि जी रिथाबंदी शुरू कई वई हुई।
90 ईस्वी वारनि सालनि दौरान बरतानवी दौर में पंजाब जो आपाशी निज़ाम जुड़न लॻो, जंहिंखां पोइ 1932 में सखर बिरांच तामीर कयो वियो। 1955 में कोटड़ीअ बिरांच अॾियो वियो ऐं 1962 में गुडू बिरांच तामीर कयो वियो। उनखां पोइ सिंधूअ जे दरियाई सरिश्ते ते 2 वॾा डेम मंगला 1967 ईस्वी में ऐं तरबेला 1974 में तामीर कया विया। अॼु पूरे पाकिस्तान में सिंधू दरियाई सरिश्ते ते 19 बिराज 43 केनाल ऐं 48 ॿिया पाणी खणंदड़ ज़रिया मौजूदु आहिनि। उन जे नतीजे में दुनिया जो वॾे में वॾो आबपाशी निज़ाम जोड़ियो वियो, जंहिंजा 1,50,000 वाह 61,000 किलोमीटर डिघा आहिनि, जिन ते 35 मिलियन 3.5 करोड़ एकड़ ज़मीन आबाद थिए थी। सिंधूअ जे दरियाई निज़ाम मां पाणी जमा करण लाइ 3 वॾा ज़ख़ीरा जोड़िया विया। हिकु झेलम नदीअ ते मंगला, ॿियो सिंधूअ ते तरबेला ऐं टियों चश्मा। पाणीअ जे उन्हनि ज़ख़ीरनि में 20 MAF पाणी रुकिजी वियो। उनखां अलावा 12 लिंक कैनाल तामीर कया विया, जिन उलंदे वारनि नदियुनि मां उभरंदे वारनि सिंधूअ में छोड़ करण वारनि पंजाब जे नदियुनि ॾांहुं पाणी मोड़े छॾियो। हिन वक़्तु हिकु अंदाज़े मुताबिक़ हर साल सिंधू दरिया में पाणीअ जो वहिकिरो अटकल 144 MAF आहे। अहिड़े हथ चुरांद सबबि सिंधू दरिया जे ताज़े पाणीअ जो इंडस डेल्टा में कुदरती वहिकिरो 99% घटिजी चुको आहे। नतीजे में सिंधू दरिया 17 नंढनि वहिकरनि बदिरां सिर्फ़ हिकु वहिकरो थी वहणु लॻो। इहा हक़ीक़त आहे त कीअं माज़ीअ जो ख़ुशहाल डेल्टाई इलाइक़ो, जंहिंजा माण्हू बि सुखिया सताबा ऐं आबाद हुआ, जेको इंसाननि ऐं हुकूमतुनि जे हथ चुरांद जे करे बिल्कुलु तबाहीअ जे किनारे ते पहुची चुको आहे। इहा समूरी तबाही तरक़ीअ जे नाले में सिंधू दरिया खे डेमनि ऐं बैराजनि जे पोयां क़ैद करे कई वई आहे। उन सॼे तरक़ीअ जी क़ीमत डेल्टा जे माण्हुनि खे अदा करणी पई आहे। सामूंडी चाड़ सबबि ठठे ऐं बदीन जी अटकल 35 लख एकड़ ज़मीन तबाह थी चुकी आहे। डेल्टा जे माहौलियात बिल्कुलु तबाह थी चुकी आहे ऐं डेल्टा मां लखे माण्हुनि खे लॾ पलाण ते मजबूर थियणो पियो आहे। माज़ीअ जे ज़रख़ेज़ डेल्टा जी सूरत हाल उते वञी पहुती आहे जो दरिया जे पछाड़ जे माण्हुनि खे हाणे नांग पकड़े गुज़रान करण ते मजबूर कयो वियो आहे। उनखां अलावा आउं उन ॻाल्हि जो बि इंकशाफ़ करणु थो चाहियां त जेकॾहिं सामूंडी चढ़त जे साॻी सूरत हाल रही त ईंदड़ 20 खां 30 सालनि में ठठे सुजावल ऐं बदीन खे समुंड गिड़कायो वेंदो। हिन वक़्तु डेल्टा जे माहौलियाती समाजी ऐं मुआशी सूरत हाल एतिरी त ख़राब थी चुकी आहे ऐं ग़ुर्बत में हद खां वधीक इज़ाफ़े सबबि हाणे डेल्टा जा माण्हू पिनण ऐं ख़ैरात वठण ते मजबूर आहिनि। मुंहिंजी ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त जिन माण्हुनि मुल्क में ज़रई तरक़ीअ जी क़ीमत अदा कई, उन्हनि माण्हुनि खे हिन तरक़ीअ मां छा मिलियो। वॾे ॾुख मां थो चवणो पवे त जिन माण्हुनि जो सिंधू दरिया ते सभ खां पहिरियों ऐं तरजीही हक़ हो, अॼु उन्हनि दरिया जे पछाड़ जे माण्हुनि खे ज़रात लाइ पाणी मुहैया करणु त परे जी ॻाल्हि आहे, पर उन्हनि माण्हुनि खे पीअण जो पाणी बि नसीब कोन थो थिए, बल्कि डेल्टा जी पूरी सक़ाफ़त बर्बाद थी वई। आऊं पंहिंजे बहस खे सहेड़ींदे हिकिड़ी ॻाल्हि जेका आऊं इंतिहाई ज़रूरी थो सम्झां ऐं ॿुधाइण थो चाहियां ऐं उनखे गौर सां सम्झण जी ज़रूरत आहे, न त पाण दरिया ऐं उन जी डेल्टा जे जिस्मानी ढांचे या एनाटामीअ खे सम्झी न सघंदासीं। इहा हक़ीक़त आहे त दरियाई डेल्टा दरिया जे पछाड़ में दरिया ऐं सामूंडी वीरनि जे बाहमी अमल इंटरेक्शन जे ज़रिए जुड़ंदा आहिनि। दरिया ऐं सामूंडी वीरनि जी उन इंटरेक्शन में जॾहिं दरिया सिलट जी रफ़्तार मिक़दार ऐं ताक़त सामूंडी वीरनि खां वधीक हूंदी, तॾहिं ई दरिया समुंड खे पोइते धिकींदे डेल्टा ठाहींदो। हाणे ॻाल्हि बिल्कुलु वाज़े आहे त सिंधू डेल्टा बि दरिया ऐं सामूंडी वीरनि जे
इंटर एक्शन जे ज़रिए वजूद में आयो आहे ऐं सिंधु दरिया जे पाणीअ ऐं उन जे सिलट जे मिक़दार रफ़्तार ऐं ताक़त सामूंडी वीरनि खां वधीक हुअण जे करे सिंधु डेल्टा ठहियो आहे। हिन वक़्तु सिंधु दरिया सिलट समेत डेमनि ऐं बैराजनि जे पोयां क़ैद आहे। उन सूरत हाल में असीं इहो वेही फ़ैसिलो करियूं त डेल्टा जे माहौलियात खे बचाइण लाइ हेतिरा मिलियन एकड़ फुट पाणीअ जी घुर्ज आहे। उहो चाहे 10 या 35 मिलियन एकड़ फुट हुजे, उन सां दरिया ऐं सामूंडी वीरनि जो फितरी इंटर एक्शन मुकमल थी कोन सघंदो, छो त दरिया ऐं सामूंडी वीरनि जी ताक़त रफ़्तार ऐं मिक़दार जे तवाज़न में बिगाड़ अची वेंदो, जंहिं जे नतीजे में सामूंडी वीरनि जी ताक़त ऐं रफ़्तार सिंधु दरिया खां वधीक थी वेंदी ऐं उन करे दरिया जो घटि मिक़दार वारो पाणी ऐं सिलट सामूंडी वीरनि में ग़ाइब थी वेंदो। उन करे हाणे इहो चवणु बंदि थियणु घुर्जे त दरिया जो पाणी समुंड में ज़ियान पियो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो मोहम्मद अली शाह। उनवान हुयो असीं माण्हू दरिया जे पछाड़ जा। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्यूनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्यूनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्यूनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि।